अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलीकार मां हां मुबशर सोलंकी। आऊं आहियां पेरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम खे संगीन ख़तरा दरपेश आहिनि। भारत पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमाल पियो करे। अॻुवाट इतला ॾियण खां सवाइ चिनाब दरिया में पाणी छॾियो वियो। सिंध तास मुआहिदे खे कमज़ोर करण जी कोशिश कई पई वञे। भारतीय कदम सां पाकिस्तान जी ग़िज़ाई सलामती खे ख़तरो आहे। इस्लामाबाद में परॾेही सफ़ीरनि खे ख़िताब कंदे इसहाक़ डार वधीक चयो आहे त पाकिस्तान वाज़े करे चुको आहे त पाणी रोकण या उन जो रुख मोड़णु जंग जहिड़ो कदम सम्झियो वेंदो। भारत जा कदम आलमी कानून ऐं वयाना कन्वेंशन जी भञकड़ी आहिनि। पाकिस्तान मामिलो गॾियल क़ौमुनि में पिणु उथारे चुको आहे। गॾियल क़ौमुनि जे ख़ुसूसी माहिरनि पाक भारत जंग में पाकिस्तान जे मौक़िफ़ ऐं बयानीअ जी हिमायत करे छॾी। माहिरनि पारां भारत जे हिक तरफ़नि क़दमनि ते सख़्तु एतिराज़। जारी कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान पहलगाम हमले में मुलविस हुजण जी तरतीब ऐं गैर जानिबदार जांच जो मुतालबो कयो। 7 मई ते भारत ऑपरेशन सिंदूर में पाकिस्तान जी हदुनि अंदरि ताक़त जो इस्तेमाल कयो। उहो अमल गॾियल क़ौमुनि जे चार्टर जे ख़िलाफ़ आहे। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त का बि धुर हिक तरफ़ो सिंध तास मुआहिदे खे मुअत्तल नथी करे सघे। पाकिस्तान तरफ़ां मुआहिदे जी कंहिं बि शिक जी भञकड़ी ज़ाहिर न आहे थी। सदर आसिफ अली ज़रदारी तारिक जहांगीरी खे जज जे उहिदे तां हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म जे मशवरे ते अदालती फ़ैसिले जी रोशनी में सदर पारां तारिक जहांगीरी खे ई नोटिफाई करण जी मंज़ूरी। इस्लामाबाद हाई कोर्ट डिग्री केस में तारिक जहांगीरी खे नाअहल करार ॾींदे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो हो। वफ़ाक़ी काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जो नाणे वारे वज़ीर जी सदारत हेठि इजलास। बिजली विराईंदड़ कंपनियुनि लाइ 200 अरब रुपयनि जी मंज़ूरी। लापता माण्हुनि जे 945 ख़ानदाननि जी माली मदद लाइ 4 अरब 77 करोड़ रुपया मंज़ूर। मेहड़ वाक़े जे केस में दादू जी अदालत में ॿुधणी। इल्ज़ाम हेठि आयल MPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश। फरियादी परवेज़ चांडियो ऐं उमेर बाब चांडियो बि क्रिमिनल ट्रायल कोर्ट में पहुची विया। केस में ॿिन्ही धुरियुनि जा वकील पंहिंजा दलील ॾींदा। उडेरो लाल जो नौजवान औरताने आवाज़ ते हिकची अख़बार धाड़ेलनि वीडियो वायरल करे छॾी। ॻोठ बचल वरिया जो रवासी अमीर अली वरिया 2 ॾींहं अॻु घरां निकिरण बैदि लापता थी वियो। नौजवान जी वीडियो वायरल। वारसनि खे भुंग भरे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराइण जी अपील। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि मुख़्फ़ी जी बाज़ियाबी लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। नोटिस वठी नौजवान खे जल्द बाज़ियाब कराए वञे।